बॉलीवुड किंग शाहरुख खान जो पठान गानो बेशरम रंग तकरार में फाथल आहे ऐं हाणे तकरार शिद्दत इख्तियार करे वियो आहे। हिंदू इंतहा पसंद सुपरस्टार के जेरो साड़ण जी धमकी ॾेई रहिया आहिनि। फिल्म पठान जे गाने बेशरम रंग में अदाकारा दीपिका पादुकोण जे ज़ाफ़रानी रंग जे नामुनासिब लिबास ते तकरार पैदा थी वियो, जंहिंखां पोइ भारतीय हिंदू इंतहा पसंदनि फिल्म ते पाबंदी जो मुतालबो कंदे उनखे हिंदू मज़हब जी बेहुरमती करार ॾिनो आहे। फिल्म ते पाबंदी जे मुतालबे खां अॻिते वधी वञी शाहरुख खान ख़िलाफ़ बि क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं हिंदू इंतहा पसंद पंडित प्रमान आचार्य बॉलीवुड सुपरस्टार खे जेरो साड़ण जी धमकी ॾिनी आहे, जंहिंजी वीडियो पिणु सोशल मीडिया ते वायरल थी आहे। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में हिंदू इंतहा पसंद पंडित भारतीय मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान फिल्म पठान जे मामले ते शाहरुख खान खे धमकियूं ॾींदे ॿुधो पियो वञे, जंहिंमें हू चई रहियो आहे त अॼु असां शाहरुख खान जो पोस्टर साड़ियो आहे ऐं हू खेसि ॻोल्हे रहिया आहिनि। शाहरुख खान जिते मिलियो त खेसि जेरो साड़े छॾींदासीं।